अस्सलाम वालेकुम। दौलत और ताकत दो ऐसी चीजें हैं जिनके आने से इंसान अपनी औकात भूल जाता है। इंसान की औकात क्या है और जिंदगी का मकसद क्या है, इस पर तफसील से बात करने के लिए हमने दावत दी है मिस्टर सिंधी को। जी मिस्टर सिंधी, पहले तो आप ये बताएं कि इंसान की औकात क्या है। साईं, तारीख़ी एतबार सां ॾिसो, मज़हबी बुनियादनि ते ॾिसो या साइंसी नज़रिए सां ॾिसो, जवाब हिकिड़ो ई मिलंदो त इंसान बस ॿियनि जी खुराक आहे। भली ऐशो इशरत जी ज़िंदगी हुजे, सोन जा महलात हुजनि, पर पोइ बि हक़ीक़त ही आहे त इंसान जी का औकात ई नाहे। अच्छा, ये जो इंसान में गुरूर पाया जाता है, इसके बारे में आप क्या कहेंगे। तकबर ऐं गुरूर इंसान जी हैसियत खां मथाऊं आहिनि। दौरे अवल खां वठी हेसि ताईं हज़ारे न पर लखे मिसाल मौजूद आहिनि जेकी इन हक़ीक़त खे साबित कनि था त इंसानी गुरूर अजायो आहे। परवेज़ मुशर्रफ खे ॾिसो, ही उहो ई फ़ौजी जनरल आहे जंहिं ताक़त ऐं गुरूर जे नशे में अची उहे अमल कया जिन जा हिसाब ॾियणा बाक़ी आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं अहिड़ा अमल न हुजनि हा त अहिड़ा नतीजा ई न निकिरनि हा। अच्छा सिंधी, मुशर्रफ को जो फांसी की सजा सुनाई गई, इसके बारे में आप क्या कहेंगे। क्या वाकई मुशर्रफ पर गद्दारी जैसा जुर्म आयद होता है। साईं, इंसानियत जी नज़र सां ॾिसो त फांसी ग़लति आहे, पर जे कानून जी नज़र सां ॾिसो त माफ़ी ग़लति आहे। ॿी ॻाल्हि त मुजरिम ऐं गद्दार ॿिन्ही जी तशरीह अलॻि अलॻि आहे। नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं अहिड़ा केतिरा ई करप्शन जे इल्ज़ाम हेठि आहिनि, पर कानून जी नज़र में इहे ॾोहारी आहिनि, गद्दार न। पाकिस्तान जे कानून मुताबिक़ गद्दार उहो आहे जेको आइन टोड़े ऐं उन जी सज़ा मौत आहे। असांजी अक़लमंदी ॾिसो, मुशर्रफ जे हिमायत करण वारनि जो मौक़िफ़ आहे त नवाज़ शरीफ ऐं आसिफ ज़रदारी जहिड़ा करप्ट हुक्मरान आज़ाद थी सघनि था, पोइ मुशर्रफ खे फांसी छो। इन जो जवाब इहो आहे त छा नवाज़ शरीफ या आसिफ अली ज़रदारी मुल्क जो आइन टोड़ियो। साईं, ही ॾोहारी आहिनि ऐं ॾोह जे हिसाब सां इन्हनि खे सज़ा मिलंदी। मुशर्रफ जो ॾोह अलॻि आहे जंहिंजी सज़ा सिर्फ़ मौत आहे। लेकिन सिंधी, अगर गद्दारी की सजा मौत है तो मुल्क में सिर्फ एक मुशर्रफ गद्दार नहीं, जरा जायजा लें तो बहुत से नाम सामने आते हैं। जी साईं, बिल्कुल। फातिमा जना, GM सैयद, मुजीबुर रहमान, अकबर बुगटी ऐं अहिड़नि केतिरनि खे गद्दारी जो लक़ब ॾिनो वियो। पर तव्हां ॿुधायो, इन्हनि मां कंहिं हिक जे ख़िलाफ़ बि गद्दारी जो केस दाख़िल थियो या कंहिं हिक ते बि इहो ॾोह साबित थियो। नहीं, साबित तो नहीं हुआ। साईं, थींदो बि कोन, छो जो इन्हनि मां कंहिं बि मुल्क जे आइन खे को नुक़सान न पहुचायो। कानून जी नज़र में इहे गद्दार नाहिनि। बाक़ी मीडिया ते मुहिम हलाए अवाम खे ॿुधायो वियो त इहे गद्दार हुआ। मुशर्रफ ख़ुदि कई दफ़ा एतिराफ़ कयो आहे त इन आइन खे मुअतल कयो। जेकॾहिं अदालत में उन जो ॾोह साबित थियो आहे त उनखे सज़ा इहा ई मिलणी हुई जेका मिली आहे। आइन जे आर्टिकल 6 में इहो वाज़िह आहे, जेकॾहिं केरु मुल्क जो आइन टोड़े थो त उहा संगीन गद्दारी हूंदी। हाणे उहो वक़्तु ॿुधाईंदो त इन सज़ा ते अमल थिए थो या न, पर ॾिसणो ही आहे त उहो शख़्स जेको कुझु वक़्तु अॻु चवंदो हो, मैं तुम्हें वहां से निशाना बनाऊंगा जहां से तुम्हें पता भी नहीं चलेगा, छा अॼु इन जी कंडीशन उन जे गुरूर जो साथ ॾींदी। अच्छा सिंधी, गुरूर अपनी जगह, लेकिन देखा जाए तो हमारे हुक्मरान कौम का एहसास भी नहीं करते। क्या एहसास ना करना भी गुरूर में शामिल होता है। साईं, गुरूर ऐं एहसास हिक ॿिए जा ज़िद आहिनि। जेकॾहिं दिलि में एहसास आहे त गुरूर पैदा न थींदो, ऐं जेकॾहिं गुरूर पैदा थी वियो त एहसास ख़तम थी वेंदो। जेकॾहिं असांजे हुक्मराननि खे क़ौम जो एहसास नाहे त इन जो मतिलब इन्हनि में गुरूर आहे। क्या एक गरीब कौम के हुक्मरानों को ऐसी शान शौकत की जिंदगी ज़ेब देती है। साईं, इंसान जंहिं मिट्टी मां ठहियो आहे, इहा मिट्टी बि अजीब आहे। इन खे ताक़त ऐं इक़्तिदार मिली वञे त इन जो तकबर ऐं गुरूर ॾिसण जे लाइक़ु हूंदो आहे। इहा ई मिट्टी हालतनि जे हिसाब सां पंहिंजो रंग तब्दील कंदी आहे। मस्जिद जे दर ते वेहारियो या कंहिं चौक ते वेहारियो त फ़क़ीर समझे थी, कंहिं तख़्त ते वेहारियो त पंहिंजे पाण खे ख़ुदा समझे थी। पर इन्हनि तख़्ती खुदाउनि शायदि हज़रत सुलेमान जो एतराफ़ नाहे पढ़ियो। सिंधी, क्या आप उस एतराफ़ को मुख्तसर बयान कर सकते हैं। साईं, हज़रत सुलेमान पंहिंजे एतराफ़ में फरमाए थो त आऊं इसराइल जो बादशाह होसि, यरूशलम में मुंहिंजो कयाम हो, मूं पंहिंजी ज़िंदगी इल्म हिकमत ऐं दानशमंदी में गुज़ारी, काइनात जी हर शइ जो इल्म हासिल कयो, हर शइ जी हक़ीक़त ॾिठी आहे। यरूशलम में सभ खां वधीक दौलत ऐं जाइदाद मूं वटि हुई। लातादाद खादम हुआ, नौकर चाकर मुंहिंजे घर में ई पैदा थींदा हुआ, सोन ऐं चांदी जा अंबार हुआ। बनी आदम खे ज़िंदगी में जेकी बि आसाइशूं फराहम करे सघजनि थियूं, उहे सभु मूं वटि मौजूद हुयूं। मुंहिंजी दिली आरज़ू या का ख़्वाहिश अहिड़ी न हुई जेका रहिजी वई हुजे, पर यकीन करियो सभु कुझु फ़ानी आहे। अॼु असीं पंहिंजे हुक्मराननि जा ऐश ऐं प्रोटोकॉल ॾिसूं था त खिल थी थिए। इन्हनि जी औकात छा आहे। अॼु पंहिंजे जे जिस्म खे महफ़ूज़ रखण लाइ करोड़े रुपया ख़र्च पिया करियो, सुभाणे इहो ई जिस्म क़बर में कीड़नि मकोड़नि जी खोराक हूंदी, जंहिंजे अॻियां तव्हां गुरूर ऐं तकबर करे पंहिंजी दौलत ऐं ताक़त खे ॾेखारियो था। सुभाणे तव्हांजो जिस्म इन्हनि जे जुतनि में चिपड़ियल मिट्टी हूंदी।
अॼु सिकंदर आज़म, नेपोलियन, फिरौन, कारून, हिटलर, मुसोलिनी, चंगेज़ खान ऐं शाही ईरान जहिड़ा अज़ीम आलीशान बादशाह, जागीरदार, वॾा वॾा रईस, सादम पादरी ऐं हुक्मरान सभु मिटी थी विया। उहा माज़ी जी ऐशो इशरत, दौलत, ताक़त सभु मिटी थी वई। उन्हनि जे साम्हूं इन्हनि जी हैसियत उन्हनि जे नौकरनि जे बराबर बि नाहे। उन्हनि जी दौलत, उन्हनि जी ताक़त जे साम्हूं इन्हनि जी का औकात नाहे। जॾहिं उन्हनि जो अॼु निशान बाक़ी नाहे, पोइ इन्हनि में गुरूर छा जो आहे। आबे हयात पीअण वारा बि ज़मीन जे तहे में दफ़न आहिनि। यकीन नाहे त पंहिंजो सिर झुकाए ॾिसो ऐं पंहिंजी मंज़िल खे चिटाए ॾिसो। अच्छा, इंसानी जिंदगी का मकसद क्या है? जिंदगी हिकु वसीलो आहे पंहिंजे किरदार खे संवारण जो, इंसानियत खे जीआरण जो। हिकु महदूद वक़्त लाइ ही वसीलो मुहैया कयो वञे थो। उन वक़्त खां पोइ तव्हां वटि इहो वसीलो न रहंदो। दुनिया या आख़िरत में बसि इहो ॾिठो वेंदो त तव्हां जो किरदार छा आहे। यादि रखो त दुनिया ते न ई कोई पंहिंजी मर्ज़ी सां ईंदो आहे ऐं न ई कोई वेंदो आहे। पंहिंजो नालो ऐं पंहिंजी बाक़ियात हमेशा लाइ ज़िंदा रखणु चाहियो था त गुरूर खे छॾे एहसास खे पालियो, जिस्म खे छॾे किरदार खे पालियो।